शाहजी मशीन में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। बिलावल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ मलीरानी सोलंकी जे हसन पब्लिक स्कूल में सिंधी सकाफ़त के उजागर करण ऐं सालियाना इम्तिहान में पोजीशन माणींदड़ शागिर्दनि में इनाम ॾियण वारी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान ऐं ज़िला काउंसिल जे मेंबर इमदाद अली सोलंकी ख़ुसूसी तौर शिरकत कई। तक़रीब में स्कूली ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स कयो, जॾहिं त पोजीशन माणींदड़ ॿारनि में पीपी अॻुवान इमदाद सोलंकी, स्कूल जे एडमिनिस्ट्रेटर मुश्ताक अहमद सोलंकी, सहाफ़ी वकार हुसैन ऐं ॿियनि इनाम ॾिना। इन स्कूल जी इंतज़ामिया ऐं मुश्ताक अली सोलंकी हसन पब्लिक स्कूल सभिनी खे अस्सलाम वालेकुम। ॾाढी ख़ुशी थी ऐं अल्हम्दुलिल्लाह जे तालीम जो मयार असल मूंखे हिन स्कूल नंढे इदारे जी माहौल ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी। अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे त अञा हीअ अॻिते वधंदो, हिन ॻोठ जा ॿार तरक़ी कंदा ऐं पंहिंजे मंज़िलुनि ते पहुचंदा। मां इहा दुआ ई करे सघां थो वरी को मौक़ो मिलियो त अल्हम्दुलिल्लाह हिन नंढनि जी केतिरा